राग जो बेताज बादशाह जलाल चांडियो। जलाल खान वलद हाजी फैज़ मोहम्मद चांडियो 10 अगस्त 1944 ईस्वी किन लिखण मूजिब 1948 ईस्वी धारे ज़िले नौशेरो फेरोज़ जे शहर फुलभर सां ॻोठ हड़पाल जे हट में ॼाओ, जंहिं ॻोठ खे खब्बड़ वगण जो ॻोठ बि सॾियो वेंदो हो ऐं हाणे जलाल चांडे जे नाले सां मशहूरु आहे। ही समूरी ॼाण BBC उर्दू इंसाइक्लोपीडिया सिंधियाना ऐं जलाल चांडे जे भाइटे फेरोज़ गुल चांडियो खां हासिलु कई वई आहे। जलाल चांडियो निसाबी तालीम हासिलु न करे सघियो। संदसि माइट मालवंद माण्हू हुया, जंहिं करे हिन नंढे हूंदे माल चारियो। शुरूअ खां ई खेसि ॻाइण जो शौक़ु हो ऐं माल चारींदे पंहिंजे मुंहं सां पियो झुंगारींदो हो। जॾहिं थोरो वॾो थियो त माइटनि खेसि नवां जतोईअ में दर्ज़ को कमु सिखण जे लाइ छॾियो, जंहिंखां पोइ खेसि ओचितो इश्क जी चोट लॻी वई ऐं हिन दर्ज़ को धंधो छॾे ॻाइणु शुरू कयो। राग जी बाक़ाइदा सिख्या मीरपुर माथेले जे मशहूरु रागी फ़क़ीर अली गुल महर खां वरिताईं। पहिरियां पाण पंहिंजे उस्ताद सां गॾिजी ॻाईंदो हो ऐं पोइ उस्ताद जी इजाज़त सां 1973 ईस्वीअ खां हिन जुदा ॻाइणु शुरू कयो। जॾहिं खांसि शुरूआती कलाम बाबति पुछियो वियो त चयाईं, शुरूआत हुई त अॼु सुञाणे छो नथो पर को दिहाड़ो यादि कर, दिल सड़ी वई यार जानी, दिल सड़ी वई यार जानी, दिल सड़ी जो दाद करो। अॼु सुञाणे छो नथो पर को दिहाड़ो यादि कर, अॼु सुञाणे छो नथो पर को दिहाड़ो यादि कर। यकतारे ऐं चपड़ीअ ते हिन जे ॻाइण वारे निराले अंदाज़ ॿुधंदड़नि खे तमामु घणो मुतासिर कयो। शुरूअ में हिन जो पीउ पंहिंजे पुट जे ॻाइण खां नाख़ुशि हुयो। पंहिंजे पीउ खां लिकी ॻाईंदो, पोइ सॼे पासे हिकिड़ो मेलो थियो, उन मेले में मूं वञी ॻायो त शाम जो ख़ल्क़ मोटी मेले खां त असांजो ॻोठ आहे रस्ते जे भरिसां, जेको माण्हू बाबे खे ॾिसे न त चवे त हाजी मेलो खयो तो जे पुट खयो। सॼे मेले में रुगो जलाल जलाल हुई। मां त 3 ॾींहं ते ॻायो, पर 3 ॾींहंनि खां पोइ जो मां घर आयुमि त थोरो डिॼंदो आयुमि त बाबो साईं अलाए छा चवंदो। तो सियारो बाहि ते वेठो, मां थी पेरे पियो, मां त मूंखे पुछी त हथ माणी मूंखे चए त हाणे तूं भली वञी ॻाए। मूं पुछियो बाबे साईं बाबा तव्हांखे कीअं ख़्यालु आयो? चए त जेके माण्हू मोटनि पिया उहे चवनि पिया त मेलो खयो त तुंहिंजो पुटु खयो। बाबे साईं उन खां पोइ मूंखे इजाज़त ॾिनो त पहिरियां उन खां लिकी ॻाईंदो हुई। उन वक़्तु सिंध में उर्दू ऐं पंजाबी ॻाईंदड़नि खे तमामु घणी मक़बूलियत हुई, जेकी बसियुनि, ट्रकुनि ऐं ट्रैक्टरनि खां अलावा हर हंधि हलंदा हुआ। जलाल जे अनोखे अंदाज़ उन्हनि गैर सिंधी फ़नकारनि जी सिंध मां पुॼाणी करे छॾी, जंहिंखां पोइ मथसि शोहरत, इज़त ऐं दौलत जी देवी महिरबानी थी ऐं खेसि सिंध जे झरझंग में तमामु घणी मक़बूलियत मिली ऐं खेसि सिंधी मौसीक़ीअ जो बेताज बादशाह सॾियो वियो। हिन सिंधी मौसीक़ीअ में अनोखा रिकॉर्ड क़ाइमु कया। जलाल चांडियो सिंध जो उहो वाहिद सिंधी फ़नकार आहे जंहिं जूं ॻायल सिंधी कैसेटियूं उहे माण्हू बि ॿुधनि था जेकी सिंधी ॿोलीअ खे पूरी तरह सम्झनि ई कोन था। पाकिस्तान जे चइनी सूबनि खां सवाइ दुनिया जे ॿियनि मुल्कनि में जिते जिते सिंधी रहनि था उते खेसि ॿुधो वञे थो। कंवर भगत, मास्टर चंद्र ऐं जीवणी बाईअ खां पोइ जलाल चांडियो सिंध जो उहो अवामी फ़नकार पैदा थियो जंहिं ॿाराड़ीअ तोड़े शहरनि में सिंधी राग खे ओज ॾियारियो। पाण सिंध जो पहिरियों फ़नकार आहे जंहिंजी ज़िंदगीअ में ई संदसि हयातीअ ते फ़िल्म जलाल चांडियो ठही। उन फ़िल्म में हिन पंहिंजो किरदारु पाण अदा कयो ऐं उन ई फ़िल्म लाइ खेसि एवॉर्ड बि मिलियो। कैसेटुनि जी दुनिया में मक़बूलियत खां पोइ रेडियो पाकिस्तान जे प्रोड्यूसर ऐं सूफ़ी ॻाइणी आबदा परवीन जे मुड़ुसु ग़ुलाम हुसैन शेख खेसि रेडियो पाकिस्तान ते मुतारिफ़ करायो। उन वक़्तु जलाल चांडियो हिकु ब्रांड बणिजी चुको हो। हिन खां पोइ ईंदड़ केतिरनि ई गुलकारनि हिन जो अंदाज़ ऐं लिबास अख़्तियार कयो, जहिड़ो कि रूबीना हैदरी ऐं ताज मस्तानी, जिन मथे ते सिंधी टोपी पाए यकतारो ऐं चपड़ी वॼाई। अॼु जा केतिरा ई फ़नकार पंहिंजा असुल नाला मटाए संदसि नाले पुठियां पाण खे जिगर जलाल, जोगी जलाल, सफ़ा जलाल वग़ैरह सॾिराए संदसि आवाज़ जो नकुल करे संदसि ॻायल कलाम ॻाए पेट गुज़र करे रहिया आहिनि। जलाल चांडे 10,000 खां वधीक कलाम ॻाया। हिन जी हर कैसेट हथो हथ खपी वेंदी हुई। खेसि जेकॾहिं को शादी वग़ैरह जी तक़रीब में राग ॻाइण जे लाइ घुराईंदो हो त उन लाइ शादीअ जी तारीख़ अॻुवाट जलाल खां मुक़ररु कराइणी पवंदी हुई। जलाल चांडे जो हाफ़िज़ो बि तमामु सुठो हो। अणपढ़ियल हूंदे बि खेसि 9 पुराणनि सवें शाइरनि जा हज़ारी कलाम, काफ़ियूं, गीत, गज़ल, वायूं, बेत, ॾोहीड़ा वग़ैरह यादि हूंदा हुयसि। संदसि ॻाइण ऐं यकतारे चपड़ी वॼाइण जो अंदाज़ पिणु मन मोहींदड़ हुयो। संदसि आवाज़ लचकदार ऐं वणंदड़ हो। संदसि आवाज़ जो इहो जादू आख़िर ताईं क़ाइमु रहियो
कदावर जिस्म बुत में भरियल वेकरे ऐं सुहिणे चेहरे ते कारा वॾा शह पर मथे ते हीरनि सां जुड़ियल सिंधी टोपी, ॻिचीअ में वॾे पुतले सां सोनी ज़ंजीर, बाह में घड़ी पातल, सिंधी पोशाक में मलबूस जलाल चांडियो जॾहिं हिकु हथ में सिंध जो क़दीम साज़ यकतारो ऐं ॿिए हथ में चपड़ियूं खणी स्टेज ते पंहिंजे मख़सूस अंदाज़ में ॻाइणु शुरू कंदो हो त माण्हू झूमी पवंदा हुया। जलाल चांडे जी ॿोली त सराइकी हुई, पर हिन सराइकीअ सां गॾु सिंधी, ब्राहिवी, बलोची, उर्दू ऐं पंजाबीअ में बि गीत ॻाया। हिन जिते अदबी दुनिया जे अणॼातल शाइरनि जी शाइरी ॻाई, उते शाह अब्दुल लतीफ़ भिटाई, सचल सरमस्त, सूफ़ी सादिक हुसैन समेत ॿियनि सूफ़ी शाइरनि खे बि ॻायो। हू ठेठि सिंधी मौसीक़ीअ जो रागी हो। जलाल चांडे जी पीरनि फ़क़ीरनि सां बि वॾी अक़ीदतमंदी हुई। शाहपुर जहानिया जे मेहदी शाह खे पंहिंजो मुर्शिद कयाई। उनखां पोइ पंहिंजे ॻोठ जी वेझी दरगाह नूर शाह समेत शाह लतीफ़, कलंदर शाहबाज़, सचल सरमस्त, ॼाम ॾातार ऐं ॿियनि बुज़ुर्गनि जी दरगाहुनि ते हाज़िर थी वॾे चाह सां ॻाईंदो हो। पाण निहायत यारवेस, महिमान नवाज़, ख़ुशि मिज़ाज शख़्स हो। भला घोड़ा ऐं मेहूं धारण संदसि शौक़ु हो। संदसि फ़नी ख़िदमतुनि एवज़ केतिरा ई इनाम ऐं एज़ाज़ मिलिया, जिन में सिंध सरकार पारां 1999 ईस्वीअ में खेसि मिलियल लतीफ़ एवार्ड बि शामिल आहे। अवाम तरफ़ां बि संदसि काफ़ी क़दुरदानी थी हुई। लाड़काणे जे गोपांग बिरादरीअ पारां खेसि सोनो ताज पारायो वियो। केतिरा ई भेरा दुबई, मस्कत ऐं हांगकांग में रहंदड़ सिंधी माण्हुनि ख़ासि तरह सां उते घुराए साणसि महफ़िलूं मचाए खेसि वॾनि इनामनि इकरामनि सां नवाज़ियो। जलाल चांडे जी वफ़ात ते हिकु सीनियर सहाफ़ीअ रोज़ानी कावश में पंहिंजी यादगीरियुनि में लिखियो त हिकु शादीअ जी तक़रीब में जलाल चांडे जी महफ़िल हुई ऐं धाड़ियल आया ऐं चयाऊं त अव्हां जलाल खे काफ़ी देरि ताईं ॿुधो, हाणे असांजी वारी आहे। जंहिं बाद धाड़ियल जलाल चांडे ऐं संदसि साथियुनि खे साण वठी विया। जलाल चांडे जीअं ई जवानीअ में क़दम रखियो त इश्क जी राह जो मुसाफ़िर बणिजी वियो। हिन 3 शादियूं कयूं। खेसि 4 पुटनि कलंदर बख़्श, माशूक अली, दिलबर अली ऐं नादर अलीअ खां अलावा हिकु न्याणीअ जी औलाद थी। ज़िंदगीअ जे आख़िरी ॾींहंनि में गुर्दनि जी बीमारीअ में मुब्तला थी। पहिरीं हैदराबाद ऐं पोइ कराचीअ में इलाज लाइ वियो। जॾहिं संदसि दोस्त वटसि वेंदा हुया त चवंदो हो त मूंखे इश्क जो मर्ज़ आहे ऐं ही शेर पढ़ंदो हो, मुंहिंजो दारू दवा तुंहिंजो दीदार आहे, ॾेखारणु तबीबनि खे बेकार आहे। जलाल चांडे गुर्दनि जी बीमारीअ सबबि 10 जनवरी 2001 ईस्वीअ में वफ़ात कई। सिंध जो ही वाहिद फ़नकार हो जंहिंजे जनाज़े में तक़रीबन 4000 अजरक पिया। संदसि आख़िरी दीदार वक़्तु एतिरी रश हुई जो उन मौक़े ते पुलिस खे लाठी चार्ज करणी पई, जंहिंमें कुझु माण्हू ज़ख़्मी पिणु थिया हुआ। खेसि पंहिंजे ॻोठ में घर ऐं औताक जे भरिसां मिटीअ माउ हवाले कयो वियो, जिते हर साल संदसि वरसी मल्हाई वेंदी आहे।